काथे ले तो 350 रुपया, काथे ले तो 400 रुपया, काथे ले तो 450 रुपया। इन्हनि जो हिकिड़ो रेट न आहे, कुझु बि न आहे। 8.5 18 करे पैसा गीते में 12 ने करियूं तबाह करे छॾियो असांखे इन्हनि यार। 110 रुपया फी किलो ते मथे वरतो थो वञे। चूंडियल नुमाइंदा त वीचारा माउंटन जे टेम में ज़ाहिर थींदा आहिनि। फ़िलहाल साईंअरनि जे लाइ गर्मी आहे, ॾाढी सुता पिया आहिनि पंहिंजे बंगुलनि में। हुकूमत तरफ़ा LPG गैस जी क़ीमतुनि में घटिताई बावजूदि लाड़काणे में LPG दुकानदारनि तरफ़ा मुख़्तलिफ़ रेट मुक़ररु करे छॾिया आहिनि। इन वाले लाड़काणे जे ट्रांसपोर्टरनि ऐं शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो इन वाले छा चवणु आहे। ॾाढो ज़ुल्म आहे असां सां, अलाह जो कसम हक़ी थो ॿुधायां। काथे ले तो 350 रुपया, काथे ले तो 400 रुपया, काथे ले तो 450 रुपया। इन्हनि जो हिकिड़ो रेट न आहे, कुझु बि न आहे। 8.5 18 करे पैसा गीते में 12 ने करियूं तबाह करे छॾियो असांखे इन्हनि यार। ओगरा रेट लिस्ट कढंदी आहे हर महीने में। उन में जेको आहे तो हींअर बि जेको गैस जो रेट बीठो आहे उहो बीठो आहे 241 रुपया 88 पैसा। हाणे उहो 241 88 पैसनि वारो गैस असांखे मिले थो 350 रुपया फी किलो ते। असांखां 110 रुपया फी किलो ते मथे वरतो थो वञे। मां 5 महीना एहतजाज ऐं मुज़ाहिरा ऐं धरना कया पुरमन, पोइ बि असांखे गवर्नमेंट लाड़काणे का बि इंतिज़ामिया असांखे न मददगारी कई न सपोर्ट कई। साईं असांजा चूंडियल नुमाइंदा त वीचारा माउंटन जे टेम में ज़ाहिर थींदा आहिनि। बाक़ी फ़िलहाल साईंअरनि जे लाइ गर्मी आहे, ॾाढी सुता पिया आहिनि पंहिंजे बंगुलनि में। उन्हनि जो छा वञे ग़रीबनि जा बाबा। वरी जॾहिं उहो इलेक्शन जो दौरु आयो वरी भाकुर पाए हथड़ो घुमाईंदा, वरी त इहो अवाम चरियो वरी बीठो झुमरियूं हणंदो। बाक़ी हुन में दलदल में फाथल अवाम आहे। अवाम वॾो गुनाहगार आहे जो असां वोट करे असेंबलियुनि में ऐवाननि में उन्हनि खे पहुचायूं था। असांजे लाइ हू कुझु बि नथा कनि। लाड़काणे में LPG फिलिंग जेके आहिनि उहे स्टेशनूं आहिनि कोन। हिते असां वटि जेको आहे दुकान या त उहा परमिट आहे या आहे ई कोन। LPG गैस जेका हींअर गवर्नमेंट जो रेट आहे उहा 241 रुपया 43 पैसा जेको आहे तो मुक़ररु आहे। उनजो नोटिफिकेशन निकितल आहे। पर उनजे बावजूदि हिते पोइ जेके दुकान आहिनि उन्हनि ते जेकॾहिं गाॾियुनि वारा वञनि था भराइण, उन्हनि खे पोइ जिते हू ग्राहक जेको आहे सो कुसे थो त हुनखे कोन था। हाणे 400 रुपया बि हले थो, किथे 390 380 ईअं बि हले थो। त हिकिड़ो मुक़ररु जेको गवर्नमेंट जो रेट आहे त उन ते हिते अमल थिए कोन थो। अहिड़ी तरह जेको सार्फिन आहे या गाॾियुनि वारा जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। रेट लिस्ट जेका कढी हुई DC उनखे त उहो जेके ट्रांसपोर्टर आहिनि जेके लोकल उन्हनि थुॾे छॾी त हुन ते उहो अमल कनि कोन था। त अहिड़े तरीक़े सां डिप्टी कमिश्नर लाड़काणो आहे या RTA अमलदार आहिनि त उन्हनि खे लोकल बस अॾनि ते वञी करे ऐं उन्हनि जेके गैस जा जेके डीलर आहिनि उन्हनि वटि वञी उन ते जेको रेट मुक़ररु थियल आहे उन ते अमल कराए। गवर्नमेंट जो रेट आहे 241 रुपया। हिते तो हले काथे 300 था हलाइनि, काथे 350, काथे माना 280 रुपया। को रेट न आहे। को काथे माना रश्के ते चढ़ो त जनाबाग जे लाइ अचण जे लाइ रश्के ते चढ़ूं था। सुभाणे होटल खाऊं त चए थो 200 रुपया ॾे। हाणे मां उतां को वठी पंधि आयो आहियां। हीअ आहे हालति। जेकॾहिं हिते को 100 रुपयो वठे हा त असां रश्के ते चढ़ी जनाबाग लहूं हा। जी ट्रांसपोर्टर लाड़काणे शहरनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त जेके सरकारी रेट आहे LPG जो उन ते अमल दरामद कराए ऐं जेके गैर क़ानूनी रेट वरिता था वञनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। काथे ले तो 350 रुपया, काथे ले तो 400 रुपया, काथे ले तो 450 रुपया। इन्हनि जो हिकिड़ो रेट न आहे, कुझु बि न आहे। 8.5 18 करे पैसा गीते में 12 ने करियूं तबाह करे छॾियो असांखे इन्हनि यार। 110 रुपया फी किलो ते मथे वरतो थो वञे। चूंडियल नुमाइंदा त वीचारा माउंटन जे टेम में ज़ाहिर थींदा आहिनि। फ़िलहाल साईंअरनि जे लाइ गर्मी आहे, ॾाढी सुता पिया आहिनि पंहिंजे बंगुलनि में।